अस्सलाम वालेकुम नाज़रीन, चार जेडी न्यूज़ में आया वज़ीर उनड़ गोठ मलू खान चांडी में असां मौजूद आहियूं, जिते चाचो गाज़ी खान चांडी असां मौजूद आहे। हिन जो चवणु आहे त 15 एकड़ 33 गुंठा जेका ज़मीन आहे उहा मुंहिंजी ज़मीन आहे। हिते कुझु माण्हुनि ज़बरदस्ती जी कब्ज़ो करे छॾियो आहे। अचो त वधीक तफ़सील खां पुछूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे तव्हांजो? गाज़ी खान। अच्छा जी। घणा एकड़ ज़मीन आहे? बनी आहे 15 एकड़ 33 गुंठा। उहा कंहिंजी आहे? उहा मुंहिंजो खातो आहे। अच्छा, खातो ॾेखारियो। हाँ बिस्मिल्लाह। सही ढल जी रशीद आहे। ॾिसो हीअ आहे कंप्यूटर जो कागज़। तव्हां ॾिसो हीअ छा आहे? इहो कंप्यूटर जो कागज़। अच्छा, सतो फार्म। हाँ कंप्यूटर जो सतो फार्म निकितो। ठीकु आहे। हीअ आहे केटू जंहिंखे चवंदा आहिनि, बनी ॾींदा आहिनि, केटू कढी ॾींदा आहिनि, उहो आहे। हीअ आहे सतो फार्म। तव्हां ॾिसो सिधो कयो, नाजाइज़ी पई थिए ॾाढा ई आहे। ग़रीब आहियां, मिसकीन आहियां। फरमान चांजो, गुलाम कादिर चांजो, ॾाढी मूंसां नाजाइज़ी। मां ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, मुंहिंजी बनी खाए वेठा आहिनि। मुंहिंजी अदालत ते न को ऑफिसर ॿुधे न को। हर साल ॾींदा हुआ? हा साईं, ढल ॾींदो आहियां। पोइ केरु वठण ईंदा? उमर लाड़ को तपेदार। अच्छा, घणनि सालनि खां वठी तव्हांजी बनी आहे? 3 साल मुंहिंजी बनी खाइनि पिया। अच्छा, हीअ खातो तव्हां वटि आहे? मूं वटि खातो मूं वटि आहे। कहिड़े साल जो ठहियल आहे? साल साईं 2010 खां अॻु में खणित आहे 1997 खां, पर असांखे ठाहे 2010 में 1997 खणित आहे। असांजा कागज़ ॾिसो, सतो फार्म, कंप्यूटर, रशियूं, ढल जूं रशीदियूं, नाजाइज़ी आहे। फरमान चांजो, गुलाम कब्ज़ो कंहिं कयो आहे बनी ते? क़दाम साईं ईसो चांजो पुटु बचल जो, गुलाम कादिर चांजो पुटु मलूक जो, मुस्तफ़ा पुटु मलूक जो, अरबाब पुटु आचर जो, सुभान अली पुटु गुलाम सिंह जो, अलाहरायो पुटु गुलाम सिंह जो, ज़फ़र चांजो पुटु मीर हसन जो, सिकंदर पुटु मीर हसन जो। घणा साल थिया आहिनि कब्ज़े? 3 साल थी थिया आहिनि। हिन खां अॻु में इहे ज़मीन कंहिं वटि? असीं काईंदा हुआसीं पाण। अच्छा, साईं हारीदा ओड़ो पाड़ो पुछो मंगवाणा ने सैयद कंहिंजे ज़ोर ते कब्ज़ो कयो? ज़ोर साईं फरमान खान जो, गुलाम कादिर चांजे अथनि। गुलाम कादिर। अच्छा, उन्हनि जो ज़ोर अथनि। असां ग़रीब हंधा नाजाइज़ी आहे। हुन वटि विया आहियो कॾहिं? 10 चकर असां अगरि खणी वियो त ज़मीन असांजी? हा साईं, कीअं हुनजी धुर बयां ऐं हुनजो वकील आहियां, असांखे बंगले मां उतारे छॾी। कंहिं? गुलाम कादिर चांजे, सेनेटर साहिबु। अच्छा, केस वग़ैरह कयो था? केस सभु कया अथऊं। कोई ॿुधे ई कोन थो। वकील खपियो वञनि, शुपार थी वञनि, ॿियो ॿुधे ई कोन थो। ग़रीबनि जी मदद कोन थो करे। उहे हर शइ मूं वटि पई आहे। ॾिसो ज़मीन इहा जेका पाण बीठा पुठी आहे हेठि पासे। अच्छा, रस्ते खां 15 एकड़ 33 गुंठा। 15 एकड़ 33 गुंठा। अच्छा, मुंहिंजी हुकूमत अदालत करे। मां ग़रीब आहियां, मिसकीन, नाजाइज़ी मूंसां ॾाढी पई थिए, ॾाढा। घणा औलाद तव्हांखे? औलाद मुंहिंजा 6 पुट आहिनि। अच्छा, ऐं हीअ जेके जिन कब्ज़ो कयो आहे इहे बि चांजा आहिनि, उहे चांडिया उन्हनि जे मार्फत आहिनि। गुलाम कादिर जी सन फरमान खां अगरि तव्हां न को तव्हां ॾाढा ई आहे। हिते तपेदार खे या AC साहब खे ढल जी रशीद तव्हां ॾिठी आहे पाण। हींअर फोनियूं पोइ करे ढल जी रशीद खण, उहे चवंदा हुआ कौज़ आहे फरमान गुलाम कादिर चांजे जो, ॾाढा ई आहे। मां ग़रीब आहियां, मिसकीन, मदद खां कयो त कयो, न भला पाण खे साड़ियां या ॿारियां, बचा वठी कोर्ट में वञा। कोर्ट में नथा ॿुधनि, जज में नथा ॿुधनि, वकील में नथा ॿुधनि। छा था चओ? खपियो वञनि। अच्छा, हुननि वटि छा आहे? हुन वटि कहिड़ा सबूत? हुननि वटि कागज़ कूड़ा आहिनि। रवेने ऑफिसर आहे बशीर माछी सोलगी, उन ठाहे ॾिना अथनि। उन 2-3 बनियूं फ्रियूं अथऊं असां ॾे, कागज़ आहिनि, पर उहो ॾाढा असां ग़रीब ॿुधे केरु कोन थो। असुल खातो तव्हां पोइ हुननि कॾहिं ठारायो? हुननि खे हाणे ठाहिरायो अथनि, पर 2-3 साल अॻु मोकिलिणो असांजे खाते खां, 4-5 साल अॻु मोकिलिणो। 1997 जो हुनजो अॻु मोकिलिणो अथनि। कूड़ा कागज़ आहिनि। ऐं बनी माना तव्हां वटि 3 सालनि खां? हा 3 सालनि खां कोदो कनि। हाणे तव्हांजो छा मुतालबो? असांजो असांखे हक़ु मिले। असां नाजाइज़ी आहे, ॾाढा ई आहे, ज़ुल्म आहे। अच्छा, MNA वटि विया हुआ? हा साईं बिल्कुलु विया आहियूं, फरमान वटि विया आहियूं। MNA साईं गुलाम मुस्तफ़ा वटि विया हुआ? हा हा, साईं बशीर अहमद जा फ़ैसिलो कयो आहे, उन ते न बीठा आहिनि। उन फ़ैसिलो कहिड़ो कयो? उन चयो त 7 एकड़ बनी फिलाणे खे, 8 एकड़ गाज़ी खे, उन ते न बीठा आहिनि। अच्छा, फ़ैसिलो कयो लिखत आहे फ़ैसिले में? उन साईं वटि आहे। अच्छा, मियां मुस्ताफ़ कुबर वेठो, इहो बशीर माछी वेठो, सलामत मेमन एस्टम उहो वेठो हो, उते लिखत थी, पर माने फ़ोन थी साईं बस घणी कई। से असांजे केरु कोन थो ॿुधे। असीं मिसकिन आहियूं, ग़रीब, अमीर सभु हुननि जा, ऑफिसर सभु हुननि जा। जिथे गुलाम कादिर साहिबु फ़ोन थो करे, उते असीं वेही बेदार थी था अचूं। का बि असांजी अदालत इंसाफ़ कोन थो मिले। कंहिंखां तव्हां इंसाफ़ जो मुतालबो कयो? साईं गुलाम मुस्तफ़ा करे, साईं बशीर अहमद छा करे, उन ते फ़ैसिलो थियो न बीठा। उहो ई कनि वरी अदालत, भई गुलाम कादिर ऐं फरमान खान धुर आहिनि। अच्छा, असांजा कागज़ ॾिसो, जे जाइज़ हुजनि त असांखे हक़ु वठी ॾियो, जे न हुजे त न कनि। असांखे पंहिंजो हक़ु खपे।